दड़ो वेझो ॻोठ ताहिर सुमरो जे रहवासी उमर सुमरो खे पुलिस पारां खंबे गुम करण खिलाफ सुमरा बिरादरी मर्दनि ऐं औरतुनि पारां एहतिजाज करे धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। दड़े में 10 ॾींहं अॻु पुलिस हथां 65 सालनि जो उमर पुट सलीमा सुमरो खे पुलिस पारां गुम करण खिलाफ दड़ो रूपामाड़ी चौक वटि टायरनि खे बाहि ॾेई रोड बंदि करे छॾियो, जंहिं करे कराची ऐं हैदराबाद ट्रैफिक बंदि थी वई ऐं सभई गाॾियूं बीठी वयूं। धरणे में शरीक अज़ीज़ सुमरो, अमीन केड़ानो, हफ़ीज़ एजाज सुमरो, MH सुमरो ऐं संदसि वारसनि जो चवणु हो त 10 ॾींहं अॻु पुलिस असांजे घर में घिरी राति जो उमर सुमरो खे खणी गुम करे छॾियो। ख़बर नाहे मारे छॾियो आहे या ज़िंदा आहे। जेकॾहिं हू ॾोही आहे या हुन ते को केस आहे त कोर्ट में पेश कयो वञे या त आज़ादु कयो वञे। असां IG सिंध, DIG हैदराबाद ऐं आला इदारनि खां अपील था कयूं त उमर सुमरो खे ज़ाहिर करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।